अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां कासिम ख़ासकेली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो STN न्यूज़। उबावड़ो मां अरशद अली रिंद जी अहम ख़बर ॾींदा हलूं त उबावड़ो लॻ ॾहर वाह मां हिकु लाश हथ आयो आहे। इतला ते उबावड़ो पुलिस ऐं समें माण्हू वाक़े वारे हंधि गॾु थी विया ऐं पुलिस लाश तहवील में वठी एम्बुलेंस घुराए लाश सिविल अस्पताल खणाए आई। जॾहिं त फोती जा वारस बि अस्पताल पहुता, जिन फोतीअ जी सुञाणप पवन कुमार नाले सां कई आहे। फोती जे वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी कंहिंसां का बि दुश्मनी न आहे ऐं फोती 3 ॾींहं अॻु घरां कंहिं कम सां निकितो हो, जंहिंजो अॼु ॾहर वाह मां लाश मिलियो आहे। होॾां SHO मंसूर हतार राब्तो करण ते ॿुधायो त असां जांच करे रहिया आहियूं ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि वधीक कार्रवाई कई वेंदी। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।